मीडिया ग्रुप पारां ऐलानियल बाशो सिंध रोशन मुस्तक़बिल की ज़मानत के सिरे हेठ ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण के हवाले से कराची जे इलाइक़े सचल में तैयारियों जारी आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है धरती टीवी कराची ओभर जो रिपोर्टर गोस बुगियो। जी गोस, वधिक तफ़सील ॿुधाइजो। नाज़रीन, धरती टीवी सोबक मीडिया ग्रुप पारां बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल की ज़मानत के सिरे हेठ जो 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो ऐलान किया है। असां सां मोज़िज़ शख्सियत सियासी समाजी यूसी 3 जो चेयरमैन पे है ताज मोहम्मद वसाण साहब, उन सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मेहरबानी। ये जो सकाफ़ती ॾींहुं हुआ धरती टीवी हमेशा इन ॾींहं के तमाम बेहतर तरीके से कामयाब तरीके से हर साल सेलिब्रेट कंदी आहे। ही सचल गोठ में इन दफ़े जो आहे सो इन सकाफ़ती प्रोग्राम के अञा वधिक भरपूर तरीके से मल्हाइण जे लाइ 25 तारीख़ ते जो शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में प्रोग्राम रखियल आहे। उन में मां अपील कंदुसि यूनियन काउंसिल के चेयरमैन की हैसियत में हितां जे बाशिंदनि जेके भी सचल गोठ जा रिहायशी आहिनि ऐं जेके सिंध जे सकाफ़त से मोहब्बत रखनि था ऐं उन सां गॾोगॾु भरपासे में जेके भी ॻोठ आहिनि, मखदूम बिलावल ॻोठ आहे, शाह इनायत ॻोठ आहे, शाहनवाज़ शर ॻोठ आहे, अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ आहे, बिलाल शाह नूरानी सीतानगर या जेके भी अयूब ॻोठ समेत जेके भी ॻोठ आहिनि उन्हनि जा माण्हू हिन में भरपूर शिरकत कनि ऐं पंहिंजे सकाफ़त टोपी ऐं अजरक के जो आहे सो उनजी उहा सिंधी पोशाक पाए ऐं पंहिंजे पाण खे ख़ूबसूरत करे अची जो